सिंध जे ॿोॾ सटियल दादू ज़िले में मुख़्तलिफ़ बीमारियुनि वबाई सूरत इख़्तियार करे वरिती आहे ऐं मासूम ॿारड़ा ग़िज़ाइयत जी खोट, गैस्ट्रो ऐं ॿियनि बीमारियुनि वॻे धड़ाधड़ मरी रहिया आहिनि। न मुझे बच्चे इलाज जो न करे कुछ ॾिनो। राधण जे ॿिनि रिलीफ कैंप्स में पनाह वठंदड़ कचे जे ॿोॾ मुतासिरनि में बीमारी वॻे ॾहकाउ पखिड़ियल आहे ऐं वधीक ॿ ॿार ग़िज़ाइयत जी खोट ऐं गैस्ट्रो विघी फ़ौत थी विया आहिनि। फ़ौत थियल ॿारनि में अब्दुल जब्बार सोलंकीअ जो 28 सालनि जो पुटु बि शामिल आहे, जेको इलाज जूं सहूलियतूं न हुअण सबबि ही जहान छॾे वियो। फ़ौती ॿारड़े जे वारसनि वटि कफ़न दफ़न जा पैसा बि न हुआ। हू शहरियुनि खां चंदो करे ॿार जो मण खणाए विया। मेहड़ वेझो ॻोठ बेतल जे रहवासी दिलदार चांडियो जी मासूम धीउ ख़तीजा चांडियो बि इलाज जूं सहूलियतूं न हुअण सबबि फ़ौत थी वई। फ़ौती ॿारनि जे वारसनि जो चवणु आहे त रिलीफ कैंप्स में ॿोॾ मुतासिरनि लाइ खाधे पीते समेत का बि सहूलियत न आहे, जंहिं करे ॿार ग़िज़ाइयत, खोट ऐं गैस्ट्रो समेत मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो निशानो बणिजी मरी रहिया आहिनि।